ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन मां शेयर करे रहिया आहियूं। एमिनेस्टी इंटरनेशनल पारां हुकूमत खां समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। पाकिस्तानी अख़्तियारिन समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स खे फौरी बहाल कनि। इंसानी हक़नि जी तंज़ीम एक्स जी बंदिश मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जी राय खे दॿाइण जी कोशिश आहे। आलमी तंज़ीम जो चवणु आहे सोशल मीडिया साइट्स जी बंदिश इज़हार जी आज़ादीअ जी ऐं बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे। एमिनेस्टी इंटरनेशनल रिपोर्ट में चवणु आहे एमिनेस्टी इंटरनेशनल पारां हुकूमती समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे, जॾहिं त पाकिस्तानी अख़्तियारिन समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स खे फौरी बहाल कनि। इंसानी हक़नि जी तंज़ीम जो चवणु आहे एक्स जी बंदिश मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जी राय खे दॿाइण जी कोशिश आहे। आलमी तंज़ीम जो चवणु आहे सोशल मीडिया साइट्स जी बंदिश इज़हार जी आज़ादी ऐं बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे।